जी नाज़रीन, हिन वक़्तु असां हिकिड़े नंढे शहर में अब्तू शहर में मौजूदु आहे। हिन वक़्तु असांजो अब्तू जो मोहतरम जनाब डॉक्टर रूपचंद तेजानी साहिबु असां सां मौजूदु आहे। सर, जेके हिन वक़्तु ॿारनि जा तौर थियनि था, पाकी सां थियनि था, हिन में हेपाटाइटिस सी बी थी हले ऐं कुझु नवां जदीद दौर में कुझु मशीन आहिनि, इन बारे में तव्हां छा चवंदो सर? कुझु इंकशाफ थिया तव्हां वटि ऐं कुझु तव्हां वटि मशीन बि आई आहे, असांखे ख़बर पई आहे। इन बारे में तव्हां अवां खे छा ॿुधाईंदो सर नाज़रीन खे? सभिनी नाज़रीन खे सलाम। मां अर्ज़ु कंदो आहियां त मुंहिंजो नालो डॉक्टर रूप आहे ऐं मां हिकिड़ी नंढे ॻोठ अब्दू में प्रैक्टिस कंदो आहियां। त हिकिड़ी मूं ॾिठो आहे काफ़ी बहिराड़ी में कुझु टाइम पहिरियों 10-12 साल पहिरियों बहिराड़ी में मां कंहिं दोस्त मूंखे दावत ॾिनी तौरनि ते, त उते वियुमि त मूं ॾिठो त हिकिड़ो ख़ुदा जो नेक बानो ॿारनि जा तौर वेठो करे पियो ऐं हुनखे हिकिड़ो ई औज़ार हुयो उन 6 ॿारनि जा तौर करे। छो त बहिराड़ी में जेको आहे त कठे तौर कराईंदा आहिनि, सोट मासात चाचा सभु मिली करे हिकिड़े औज़ार सां हू तौर करे निकितो हलियो वियो। पोइ मूं हुन हजम खां पुछियो, बाबा तव्हांजो तौर के आहे हिकिड़े औज़ार सां 6 ॿारनि जा तौर करियो, त इन ॿारनि खे इन्फेक्शन थी सघे थो। चए इन्फेक्शन छा थींदो आहे? इहा बि ख़बर न हुई त को इन्फेक्शन बि थींदो आहे। मां साईं कारो कामणो या ॿी बीमारियूं? चए साईं तव्हांजी भुल आहे इहा, असांजे हिन औज़ार खे असांजे मुर्शिद जी दुआ थियल आहे ऐं इहो कॾहिं बि इन्फेक्शन न आहे ॾींदो। पर मूं ॿुधी करे हिकिड़ी जहालत जी ॻाल्हि ॿुधी करे मूंखे ॾाढो अफ़सोस बि थियो ऐं अफ़सोस न सां मां कुझु करे न पियो सघां। पर मूं अंदरि में हिकिड़ो वचन कयो, जेतिरो मूंखां थी सघियो त मां कंदुमि। पोइ मूं फस्ट ऑफ ऑल इहा सर्च कई त इन औज़ारनि खे स्टरलाइज़ करण लाइ वन ऑफ द बेस्ट मेथड कहिड़ो आहे। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो डेंटिस्ट, पोइ हुन सां मिलियुमि मां। डेंटिस्ट उन मूंखे ॿुधायो त ऑटोक्लेव मशीन आहे जंहिंमें असां ख़ुदि पाण औज़ार स्टरलाइज़ कंदा आहियूं। मां हुनखे ॿुधायो हिननि रीति मूंखे स्टरलाइज़ करणी आहे। हुन दोस्त मूंखे ऑटोक्लेव मशीन वठी ॾिनी ऐं उहा मां वठी करे पंहिंजी क्लिनिक ते उहे पंहिंजा औज़ार जेके आहिनि स्टरलाइज़ करणु शुरू कया। ऐं मूं हिकिड़ो अहद कयो त भई कंहिं बि ॿार ते वरी उहो औज़ार इस्तेमालु न कंदुमि, माना विदाउट स्टरलाइज़ेशन। छो त मूंखे ख़बर आहे न त उहो इन्फेक्शन असांजे ई रिकरेंस थींदो, असांजी उहा शइ रिकरेंस कंदा इन्फेक्टेड। को ॿार अची वियो मूं वटि, मूं हुनजो तौर कयो, वरी ॿिए जो कयो, वरी टे जो कयो, छो त किथे न किथे उहो इन्फेक्शन कैरी ज़रूरु कंदो। पोइ मूं इहो अहद कयो त भई पंहिंजो हर औज़ार, छो त मूं एतिरा सेट वठी रखिया मूं वटि ॿार अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारा ॿार ईंदा आहिनि। हिन मतिलबु कंहिंखे इन्फेक्शन स्किन जो इन्फेक्शन त परे रहियो, पर हेपाटाइटिस बी सी जो ऐं हुनजी मां आख़िर में स्क्रीनिंग बि कराईंदो आहियां कुझु ॾींहंनि खां पोइ। पर अल्हम्दुलिल्लाह कंहिंजी बि हिन महिल ताईं मूं वटि इन्फेक्शन कैरी न थियो आहे। ऐं काफ़ी सारा ॿार नंढा मौसम ईंदा आहिनि की हाणे बी ऐं सी, पर छो त हर हिकु मुस्लमान जी इहा सुनत तो, हर हिकु फ़र्ज़ु आहे त हर हिकु माण्हू हुन तौर मां गुज़रे थो। पर अफ़सोस सां चवणो पए थो त उहो अनस्टॉल मेथड मां बहिराणी में तौर कराइनि था माण्हू ऐं उन सां उन ॿारनि खे इन्फेक्शन थिए थो। छो त शहरनि में वॾी अस्पतालुनि में फीसियूं उनजूं इलाही सारी फीसियूं आहिनि ऐं लंबो प्रोसेस आहे, उहो माण्हू आम ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे सघे। पर असां ॻोठ में रही करे हिकिड़ी मिनिमल चार्ज रखी आहे स्टरलाइज़, जीअं माण्हू अफोर्ड बि करे सघे ऐं उन इन्फेक्शन खां बि बची सघे। इहो ई मुंहिंजो मैसेज आहे त ख़ुदा जीअं हिकिड़ी का शइ असां वठूं था, दिलो था वठूं त खड़काए था वठूं, मथां ढांढो न हुजे, त असां पंहिंजे ॿारनि खे कीअं था उन मौत जे हवाले छॾे ॾियूं त भई तव्हां कयो। मां वरी बि इहो चवंदुमि तव्हां वटि कोई बि मूंखे एतिराज़ु कोई न आहे जेकॾहिं ॿिया दोस्त कनि था ऐं उन वटि ऑटोक्लेव मशीन आहे, बिला शक कनि, इहा सुठी ॻाल्हि आहे। इहा ई इबादत आहे। पर ॻोठाणनि जो, असांजे माण्हुनि जो, ख़ासि करे बहिराड़ी वारा माण्हू ॾाढा इन शइ खां पोइते आहिनि। बहिराड़ी वारनि खे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे, इहा हिकिड़ो अर्ज़ु आहे त कोई बि तव्हां वटि तौर करणु अचे थो, सपोज़ 5 ॿार आहिनि त उनखे चओ 5 ॿारनि जा तव्हां ओतिरा औज़ार खणी आया ऐं तव्हां स्टरलाइज़ कीअं कया आहिनि, छा में तव्हां स्टरलाइज़ कया आहिनि, उहो तव्हां तौर करायो त बहितरु आहे। पोइ तव्हां घणनि इन्फेक्शन खां बची वेंदो, ॿारनि खे हेपाटाइटिस बी सी। ऐं असां वटि अॼुकल्ह HIV बि जाम थी पई आहे, छो त HIV खां बची वेंदो। इहा अहिड़ो मर्ज़ु आहे, हिकु दफ़ो कंहिंखे लॻो मौत खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे, ज़िंदगी पयो मफ़लूज मां गुज़ारींदो। अच्छा सर, कुझु ॻोठनि में अतई डॉक्टर आहिनि, कुझु नाई हलिया था वञनि, पैसनि जे करे ॿारनि जी ज़िंदगी था खेॾनि। हेपाटाइटिस सी बी एतिरी त वधी वई आहे, ख़ासि करे लालकानी ऐं शिकारपुर में, त अतई डॉक्टर सिर्फ़ु पैसे जे करे वेठा आहिनि, ॿारनि जी ज़िंदगी सां खेॾनि था। इन लाइ सर तव्हां सोनो कहिड़ो मैसेज ॾींदो इन दोस्तनि खे? सर एक्चुअली ॾिसो, मूंखे जॾहिं मां चाइना कॾहिं वियो ई न आहियां ऐं चाइनीज़ मूंखे न ईंदी न चाइनीज़, छो त मां सिखियो ई न आहियां। एक्चुअली कसूर हुननि जो न आहे, हुननि खे इन शइ जी ख़बर न आहे, हुननि खे हेपाटाइटिस बी सी जी ख़बर न आहे।
असां मां त इहो चवंदुमि असांजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल ते सिंध लेवल ते हिकिड़ो अवेयरनेस प्रोग्राम हलायो वञे जिते इन्हनि माण्हुनि खे जाॻायो वञे। ही आम ॻाल्हि नथो कयां, ही को मां पंहिंजी क्लिनिक हलाइण लाइ मैसेज नथो छॾियां, छो त जेको मूं ॾिठो आहे मुंहिंजा मां कॾहिं कॾहिं खून जा ॻोढ़ा रहंदो आहियां त ॾिसंदो आहियां हिन मासूम ॿारनि कहिड़ो ॾुखो कयो, छो त जेके असांजा हजम जेके तौरु कनि था साॻियो ई बोन कटर ऐं ॿिया कुझु अहिड़ा डॉक्टर आहिनि जिन्हनि ऑस्ट्रेलिया मेथड न आहे, साॻियो ई बोन कटर सां उहो जेको सकम से कराइणु हुनखे इहा ई ख़बर आहे त को इन्फेक्शन न थींदो। पर छा असांजो फ़र्ज़ु न आहे त इहो जेको मैसेज सभिनी ताईं पुॼायूं। पर मां इहो चवंदुमि त असांजे जेके फोकल पर्सन आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते उहो उन अवेयरनेस प्रोग्राम आहिनि न, उन्हनि माण्हुनि खे जताइनि, उन माण्हुनि खां पुछा कनि न भई जीअं हाणे हेल्थ कमीशन जीअं हिकिड़ी तंज़ीम ठही आहे, हेल्थ कमीशन जो कमु न आहे इहो त इन ते अवेयरनेस ॾे, इहो छा हेल्थ में नथो अचे, इहो त हेल्थ में बद ज़मरे में थो अचे, त हेल्थ कमीशन जो कमु आहे त इन प्रोग्राम खे सम्झी करे हलाए ऐं उहो रिकग्नाइज़ करे उहे माण्हुनि खे सम्झाए। जेकॾहिं हुन ऑटोक्लेव मशीन आहे त अहिड़ा हाणे सेंटर ॾियनि पोइ हुते वञी स्टलाइज़ करे अचो, जीअं तालका हॉस्पिटल आहिनि उन में ऑटोक्लेव मशीन ॾियनि, वञी फ्री ऑफ फंड वञी उते स्टलाइज़ करे अचनि, जे कम से कम कंहिंजे ज़िंदगी जो ज़ियान त न थिए। इहो मां त इहो चवंदुमि त असांजे फोकल पर्सन जेके बि डिस्ट्रिक्ट वाइज़ पहिरियों इन्वॉल्व कंदो मां DHO खे, पोइ हेल्थ कमीशन खे, उहे हिन ते स्टेप वठनि, उहे ॾिसनि जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त मूंखे पधिरो कनि। ॾिसो तव्हां ॾिसो त केॾो वॾो ज़ुल्म आहे ॿारनि सां, हुनखे ऑटोक्लेव मशीन खां सवाइ काई बि इंस्ट्रूमेंट स्टलाइज़ न आहे थींदो। मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे त असांजा माण्हू जाॻनि ऐं उन्हनि माण्हुनि खे मोटाइनि। जेकॾहिं को दुकान ते ग्राहक ई न चढ़ंदो त दुकानु कीअं हलंदो, उहो उन दुकान खे हलाइण वारा असां ई आहियूं। असां बार बार वञूं था उहो दुकानु हली थो पवे ऐं असांखे सम्झणु खपे। मुंहिंजो को एतिराज़ु न आहे कंहिंसां बि, जेकॾहिं उहे स्टलाइज़ कनि था त ठीकु आहे, नथा कनि त तव्हां उनखां बाइकाट कयो।